जय झूलेलाल। मातृभाषा खे वाधारो ॾियण वास्ते अची वियो आहे यूट्यूब ते सिंधी न्यूज़ चैनल। असां सभिनीनि जो पंहिंजो न्यूज़ चैनल माचिस मीडिया न्यूज़। त सभिनी मातृभाषा प्रेमियुनि सां वेनिती आहे त सब्सक्राइब करे हिन चैनल सां जुड़ियल सिंधियत जी शान ऐं मान वधाईंदा। ख़बर भाटापारा मां आहे त अॼु सुबुह समय विशाल रक्तदान शिविर जो आयोजन कयो वियो। झूलेलाल धाम जे संत निरंकारी भवन में संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन द्वारा आयोजित हिन शिविर में लॻभॻि 150 यूनिट रक्तदाताउनि रक्त जो दान कयो। त मुख्य अतिथि रहिया क्षेत्रीय विधायक शिवरतन शर्मा। मुख्य चिकित्सक अवस्थीअ जे अलावा रायपुर जे डॉक्टरनि जी विशेष टीम जो सहयोग रहियो। शिवरतन शर्मा चयईं त रक्तदान महादान आहे। सामाजिक संगठन असांजे समाज में जागरूकता पैदा कई आहे। हिन शिविर मां रक्त इकठो करे मेकाहारा ब्लड बैंक में मोकिलियो वेंदो, जिते ज़रूरत जे अनुसार आवश्यकता जे अनुसार मरीजनि खे रक्त उपलब्ध करायो वेंदो। फाउंडेशन जा संयोजक गुरुबख्श कालरा ऐं रवि खांडे विशेष रूप सां उते उपस्थित हुया ऐं हिन रक्तदान शिविर में सहयोग करण वारा अॻिते जा नाला त रायपुर जा संयोजक गुरुबख्श कालरा, रवि खांडे भाटापारा, सहयोगकर्ता नानके डोढ़ी, राजेश दुलानी, मोनी थादवानी, विजय, दीपा लखवानी, सुनीता दुलानी, वर्षा ग्वालानी, प्रकाश वधवानी, HR साहू, VN साहू हुया। ख़बर संवेदनाउनि सां भरियल आहे ऐं असांजे लाइ प्रेरणादायी आहे। त असां बि हिन प्रेरणा सां प्रेरित थी करे समाज जे कल्याण में पंहिंजो सहयोग ॾियूं। त ख़बर खे लाइक ऐं शेयर कयो। जय झूलेलाल।